अचो मां अॼु तव्हांखे घर वेठे सिंध जे सभिनि खां वॾे मंदर जा दर्शन करायां। कॾहिं तव्हां पंहिंजे वॾड़नि खां सिंध जे मंदरनि जे बारे में ॿुधियो हूंदो त हीउ नालो ज़रूरु ॿुधियल हूंदव। जी हाँ, मां ॻाल्हि करां पियो सखर जे साध बेले मंदर जी, जो सखर शहर में सिंधु नदी जे विच में हिकु टापूअ ते वसियल आहे, जंहिंजे दर्शन लाइ तव्हांखे ॿेड़ीअ में वेही करे वञिणो पवंदो आहे। साध मतिलबु साधु, बेलो मतिलबु टापू, साधुओं का टापू, यानी सिंधीअ में चयूं त साध बेलो। सॼो साध बेलो मंदरु 9 एकड़ में वसियल आहे, जेके परम पूज्य बाबा श्री वरखंडी महाराज जिन वसायो, जो कि उदासीन पंथ खां हुआ। तव्हांखे ॼाण न हुजे त तव्हांखे ॿुधाएसि न, उदासीन पंथ जी शुरूआत परम पूज्य बाबा श्री शीरचंद जी महाराज जी पारां कई वई, जो कि बाबा गुरु नानक देव जी जा वॾा पुट हुआ। सन 1823 में बाबा श्री वनखंडी जी महाराज नेपाल मां सखर जे हिन जॻह ते आया ऐं हिते वेही तपस्या करण लॻा। तॾहिं ही स्थान हिकु जंग हो। बाबा खे ॾिसी घणेई साधु हिन स्थान ते बाबा सां गॾु तपस्या करण लॻा। तॾहिं हिन स्थान खे नालो मिलियो साध बेलो। हिन सॼे मंदिर प्रांगण में 13 नंढा वॾा मंदर आहिनि ऐं गॾ में आश्रम बि ठहियल आहे। चवंदा आहिनि बाबा श्री वनखंडी जी महाराज माता अन्नपूर्णा जी तपस्या कई, तॾहिं माता अन्नपूर्णा ख़ुशि थी करे हुननि खे कलमंडर बि ॾिनो, जो अॼु बि वर्तमान गादीश्वर बाबा श्री गौरी शंकर जी महाराज वटि आहे। ॿुधण में आयो आहे बाबा श्री गौरी शंकर जी महाराज अॼु बि बम्बई जे हिकु आश्रम में निवास कंदा आहिनि। अॼु बि भारत ऐं दुनिया जे अलॻि अलॻि हिस्से मां अची हिंदू परिवार पूज्य संतनि जी समाधियूं ऐं मंदर जा अची दर्शन कंदा आहिनि। हिते जा पूज्य सिंधी हिंदू भॻवान झूलेलाल ऐं पूज्य बहिराणा साहिब जी पूजन जो बि हिते आयोजन कंदा आहिनि। अगरि तव्हांखे मुंहिंजे पारां करायल हिन मंदिर जा दर्शन ऐं मंदिर जी ॼाण सुठी लॻी हुजे त चैनल खे फॉलो करे वञिजो। जय श्री झूलेलाल। किया विसारा सिंध जा नज़ारा, साध बेले मनोड़े वारा, चंद्र जूं रातूं ऐं बहिराणा, लाल जा पंजड़ा